मेरा नाम सहर है और मैं गाँव नड से हूँ। और मुझे फ़ोन पे हमारा राब्ता हुआ और मुझे अयान पसंद थे तो हमने निकाह कर लिया और मैं खुश हूँ अयान के साथ। निकाह कब किया आपने? आज आज की है। आज किया है। तो वहाँ से रावलपिंडी से आप यहाँ तक कैसे पहुँचे? रावलपिंडी से बस आ गई, सफ़र के ज़रिए आ गई ना, यहाँ खुद आई ना जी। आप खुद ही आए? जी मैं खुद ही आई। तो आपका यश के साथ राब्ता कैसे हुआ? राब्ता फ़ोन में, फोन पे राब्ता? फोन पे कैसे? टिकटॉक पे? फेसबुक? गेम में। गेम पे राब्ता हुआ? तो उसके बाद आपने इससे राब्ता किया और आपने प्यार किया। जी तो अभी आप क्या चाहती हैं? आपके रिश्तेदारों को पता है अपनी शादी का? अभी तक तो नहीं। अच्छा, अगर उनको पता नहीं चलेगा तो फिर अगर उनकी तरफ से कोई राब्ता वगैरह हुआ है आपके साथ? नहीं कुछ भी नहीं हुआ? नहीं। शादी में मुंहिंजो नालो अयान आहे। असीं हैदराबाद में वेठा आहियूं। हिन सां मुंहिंजो राब्तो थियो आहे माना गेम में, फ्री फायर में। कीअं तव्हां हिन सां मुलाक़ात कीअं थी थिए? माना इहे गेम लॻाईंदा आहियूं स्कोर वारी, पोइ रैंडम को बि माण्हू अची वेंदो आहे। ईअं माना हीअ आई, पोइ वरी ईअं माना असांजी फ्रेंडशिप थी, पोइ असांजी राब्तो थियो काफ़ी टाइम, पोइ असांजो निकाह जो प्लान थियो। पहले माइटनि तरफ़ां को एतिराज़ वग़ैरह को राब्तो थियो तव्हां? राब्तो फ़िलहाल अञा को बि न आहे थियो। तव्हांजा माइट राज़ी आहिनि शादी में? मुंहिंजा माइट राज़ी आहिनि। हिन माइटनि सां राब्तो कोन थियो? न आहे थियो, अञा राब्तो न आहे थियो। अल्हम्दुलिल्लाह। सुभाणे पोइ हिन जा माइट तव्हां जेको ॿारनि चवंदा वापसि करण लाइ? ओ हीअ मूंसां बसि ख़ुशि आहे त ज़ोर छो विझंदा।